चांडी जा कमोबेश सिंध में 60,000 खां मथे एल्बम रिलीज़ आहिनि, लेकिन जलाल चांडे जे हर कलाम में ॾिसंदो तक़रीबन काछे जो ज़िक्र आहे। दोस्तों, छाजे करे काछे जो ज़िक्र आहे? जलाल चांडियो छो घणो पंहिंजे कलामनि में काछे जो ज़िक्र कंदो हुयो? छा जलाल चांडे जी शादी काछे मां थियल आहे? छाजे लाइ जलाल चांडियो चवंदो हुयो त काछो मुंहिंजो वतन आहे? ऐं काछे सां एॾो लगाव छो हुयो जलाल चांडे खे? दोस्तों, जलाल चांडियो पंहिंजे जेको आहे सो कलामनि में काछे जो तमामु घणो ज़िक्र कंदो हुयो ऐं काछे खे पंहिंजो वतन सॾींदो हुयो। ऐं खोड़ सारनि महफ़िलनि में जलाल चांडे खां पुछा बि कयो वियो त बाबा तव्हां काछे ते एॾो छो था ॻाल्हायो ऐं काछे जे बारे में छो था कलाम रिलीज़ कयो? त इन जो मेन हिकिड़ो मक़सदु इहो बि हुयो त जलाल चांडे जो जेको शाइर हुयो अली हसन बबर, उहो बि काछे जो हुयो ऐं काछो पंहिंजो इलाइक़ो हुजण जे करे अली हसन बबर पंहिंजी शाइरीअ में काछे जो ज़िक्र लाज़मी कंदो हुयो। छाजे करे जो काछे में हिकु ॾुकर वारो जहान हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो हिकु माना पंहिंजे ग़रीब आवाम सां ऐं पंहिंजे माण्हुनि सां तमामु घणो मुहबत कंदो हुयो ऐं उन्हनि जो ज़िक्र बि हमेशह कंदो रहंदो हुयो। काछो माना हिकु पसमांदो इलाइक़ो हुयो ऐं काछे में जॾहिं बि बरसातूं पवंदियूं आहिनि त तॾहिं आबादी थींदी आहे ऐं तॾहिं माण्हुनि जे चहिरनि में मुर्कूं ईंदियूं आहिनि ऐं तॾहिं जेको आहे सो काछे मां हिकु सुठी ख़ुशबू अचणु स्टार्ट थींदी आहे। छाजे करे जो काछे में जॾहिं बि मींहुं वसंदो आहे त झंग झर टिड़ी उथंदा आहिनि ऐं उते वण ॿूटा माल मता सभु को जेको आहे सो पंहिंजो काहे वञी काछे जो पासो झलींदो आहे ऐं काछो इन जे करे जलाल चांडे खे तमामु घणो पसंदि हुयो। छाजे करे जो जलाल चांडे खे सिंध में सभ खां घणो जेके ॿुधंदड़ मारू वारा हुया उहो हिकु काछे में हुया, ॿियो थर में हुया ऐं इन जे करे सिंधी ॿिया बि जेके फ़नकार थी गुज़रिया उन्हनि बि काछे जो ज़िक्र पंहिंजे कलामनि में तमामु घणो कयो। जीअं फौदिया सूमरो थियो या जीअं मोहम्मद उर्स चांडियो थियो या सिंध जा ॿिया जेके फ़नकार थिया उन्हनि बि काछे खे पंहिंजे कलामनि में लाज़मी आंदो। हिकु त मेन मक़सदु इहो ई हुयो त अली हसन बबर हिकु बहितरीनु शाइर हुयो जलाल चांडे जो, जेको जलाल चांडे सां हमेशह गॾु हूंदो हुयो ऐं जलाल चांडे जो ड्राइवर बि इहो ई हुयो ऐं उन खां अलावा शाइर बि अली हसन बबर हुयो। जलाल चांडियो किथे बि वेंदो हुयो, चाहे शादीअ जी महफ़िल हुजे, फ़ैसिलो हुजे या किथे घुमणु फिरणु वेंदो हुयो, तॾहिं बि अली हसन बबर खे पाण सां गॾु वठी वेंदो हुयो। छाजे करे जो जलाल चांडे जो ड्राइवर बि हुयो ऐं जलाल चांडे खे खोड़ सारा कलाम बि लिखी ॾींदो हुयो ऐं अली हसन बबर जो तालुक़ु जेको हुयो उहो काछे सां हुयो। इन जे करे जलाल चांडे खोड़ सारनि कलामनि में काछे जो ज़िक्र भरपूर तरीक़े सां कयो। दोस्तों, जलाल चांडियो सिंधियुनि जो बहितरीनु फ़नकार हुयो। जलाल चांडियो सिंध हुयो ऐं सिंध जलाल चांडियो हुयो। दोस्तों, इन्हनि ॿिन्हिनि में हिकु रूह जो रिश्तो आहे ऐं जलाल चांडियो बि सिंध में तमामु घणो क़ौम परस्त माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो सिंध ते तमामु घणो जेको आहे सो पंहिंजा कलाम रिलीज़ कया। सिंधू देश थियो, सिंधू ते जेको आहे सो दरिया थिया या ॿिया जेके मामला थिया उन्हनि में बि पंहिंजे दौर में जलाल चांडे तमामु घणो आवाज़ु उथारियो ऐं जलाल चांडे पंहिंजे कलामनि जे ज़रिए माण्हुनि में तमामु घणी उजागरी ऐं तमामु घणी जेको आहे सो सिंध सां मुहबती पैगाम ॾिना जलाल चांडे। इन जे करे जलाल चांडियो तमामु घणो सिंध में मक़बूल ऐं मशहूरु हुयो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।